मेहर मां रिपोर्ट रज़ा अली सुमरो मेहर वाक़े जी टिन मक़तूलनि तमनदार मुख़्तियार चांडियो करमुल्ला चांडियो काबिल चांडियो जे वाटसन ऐं रबाब चांडियो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 8 सालनि खां पंहिंजे पीउ ॾाॾी ऐं चाचे जे कातिरनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ अदालतुनि में इंसाफ़ लाइ सर सां कफ़न ॿधी निकिती आहियां। इंसाफ़ लाइ अदालतुनि मां पुरुमीद आहियूं। हुन चयो त अदालतूं केतिरो कामयाब थियनि थियूं इंसाफ़ फराहम करण में। हालांकि अगरि ॾिठो वञे त इंसाफ़ जेको मज़लूम जो हक़ आहे उहो फौरी तौर ते मिलणु घुरिजे। मुंहिंजी जिदोजहद कंहिंखां लिकियलु न आहे। मूंखे मां हिन स्टेज ते अगरि वेठी आहियां जेतिरो आसानी सां न वेठी आहियां। मूंखे इलाही कुझु फेस करिणो पियो। अॼु बि मां सिर सां कफ़न ॿधी करे जेको आहे सो निकितल आहियां ऐं इनशा पुरुमीद आहियूं त असांखे इंसाफ़ फराहम कयो वेंदो। इहो हिकिड़ो फ़क़ति मुंहिंजे लाइ जेको आहे इंसाफ़ न हूंदो मगर उन हर मज़लूम जे लाइ इंसाफ़ हूंदो जेको इन निज़ाम जो शिकार बणिजी। जो हिननि जेके सम्झाए कोर्ट में हिननि जो मौक़िफ़ हुयो जज साहब खे बि मां इहो इन शइ ते मदू कंदमि। तव्हांजो सुवालु तमामु सुठो आहे त ही कोर्ट में चवनि था त का तुमनदार काउंसिल हुई ऐं मीडिया ते अची करे असांजे हक़ में बयानु कनि था त तुमनदार काउंसिल ठही हुई त इहा ई शइ आहे जेके हिननि चवंदा आहिनि रब रुसे मत खचे। अलाह सां हिननि खां रुसियल यकीन जेके क़तल करे ज़ुल्म करे जबर करे वेंदा उन्हनि खां ख़ुदा जी ज़ात राज़ी त न हूंदी। त ही तुमनदार काउंसिल जेका ठही उहा हिकिड़ो पॉज़िटिव हिकिड़ो असांजे मुआशरे में पैगाम ॾियण जे लाइ ठही। ज़ुल्म ऐं जबर जे ख़िलाफ़ बीठा। मुंहिंजे वालिद साहब ॾाॾी ऐं चाचे जो क़तल इन जे करे जो ही तुमनदार उन खां बाद में असां सां गॾु रहिया पर उन्हनि खे जेके जेको आहे सो ऑफर्स आहियूं सरदारनि जी तरफ़ां हर कोई बि एतिरे ज़मीर वारो न हूंदो आहे एतिरे गैरत वारो न हूंदो आहे एतिरी जुरत वारो न हूंदो आहे। हिननि कसम क़ुरान खणी मुंहिंजे बाबा सां गॾु बीठा त असां सरदारनि जी उन जे करे वीडियो पैगाम बि मुंहिंजे बाबा जा रिकॉर्डेड आहिनि जंहिंमें बाबा चवनि था त तव्हां होशियारु थिजो तव्हां सरदारनि जे ख़िलाफ़ मूंसां अगरि बीठा आहियो त तव्हां बीठा रहंदव त उहे मुंहिंजे बाबा खां वरजा इहो सवाल कंदा त तव्हां खे न ॾियारींदव। त अॼु उन्हनि जी मुंहं ते इहो तमाचो आहे सरदारनि वॾेरनि मुतारनि ऐं तुमनदारनि जे ते जेके हिन जिदोजहद में असांजे वालिद जो असांजे साथ छॾे भॼी विया। यकीनन कोर्ट में असां गवाहियूं तमामु सुठे तरीक़े सां ॾेई चुका आहियूं। हिननि जूं पंहिंजूं गवाहियूं प्रॉपर थियूं ई न आहिनि। सरदार तव्हां ॾिसो त प्ली ऑफ एलिबाई जे बुरहान चांडियो गलती आहे उन इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो त मां जलसे में हुयुमि बुरहान बिलावल जो जलसो हुयो उन जलसे में हुयुमि त अॼु अची करे कोर्ट में उनजा पंहिंजा गवाह चवनि था त को जलसो ई न हुयो त ही ख़तमु थी चुका आहिनि। हिननि जो इहो सरदारी जबर निज़ाम ख़तमु थी चुको आहे। इंशाअल्लाह असां पुरुमीद आहियूं त असांखे इंसाफ़ फराहम कयो वेंदो। अॼु मुख़्तसिर प्रोग्राम इन जे करे यकीनन मां पैगाम ॾेई चुकमि त मुंहिंजे घर में सोग जो हिकिड़ो माहौल आहे मगर असां जो ही जेका जिदोजहद आहे उहा मुंहिंजे घर ताईं महदूद न आहे समूरी सिंध ऐं पाकिस्तान जे मज़लूम तबके जे लाइ जिदोजहद आहे। तॾहिं अॼु मां हिते वेही करे उन्हनि खे इहो पैगाम ॾिनो त तव्हांखे हौसला बुलंद रखणा आहिनि ऐं तव्हांखे ज़ुल्म जबर जे ख़िलाफ़ मुंहिंजो बि आवाज़ु बणिजणो आहे ऐं पंहिंजे पाण ते थींदड़ ज़ुल्म जबर जे ख़िलाफ़ बि तव्हांखे हौसला बुलंद रखणा आहिनि। इंशाअल्लाह मां तव्हां सभिनीनि मज़लूमनि सां गॾु आहियां जिथे बि मुंहिंजी ज़रूरत पवंदी न फ़क़ति मां फ्रंट ते हलण लाइ पर आख़िरी सिफ़ में हलण लाइ तयारु आहियां। इंशाअल्लाह असां पुरुमीद आहियूं त असां सुरख़ुरु थींदासीं। मज़लूमनि सां मुतहिद हुजे जेका मज़लूमनि जे लाइ हक़ीक़ी जिदोजहद करे। यकीनन अगरि अहिड़ो को प्लेटफॉर्म मूंखे नज़र आयो त इन में को हर्ज न हूंदो। यकीनन मूंखे ऑफर्स थी चुकियूं आहिनि रिज़र्व सीट्स लाइ ऑफर्स थी चुकियूं आहिनि पर मां सम्झां थी जेको आज़ादु ख़्यालु हुजण में मज़ो आहे उहो कंहिं बि सियासी पार्टी सां हलण में मूंखे अञा ताईं नज़र न आयो आहे। हा अगरि मुंहिंजे मौक़िफ़ खे सपोर्ट करण वारी का पार्टी हूंदी त इंशाअल्लाह। हुन वधीक चयो त बुरहान चांडियो बिलावल भुट्टे जे जलसे में न हुयो संदन गवाहुनि जा बयान मुतमिन कंदड़ न आहिनि। हुन चयो त सियासत करणु घुरिजणु न आहे पर का बि सियासी पार्टी मज़लूमनि सां संजीदा न आहे। पीपीए सां का बि ज़ाती दुश्मनी न आहे। पीपी जो नारो ग़रीबनि लाइ रोटी कपिड़ा मकान हो पर पीपीए में सरदारनि वॾेरनि जागीरदारनि जो कब्ज़ो आहे। उन चयो त वाक़ई वक़्तु असांजो ख़ानदान बि पीपीए में शामिलु हो पर वाक़े खां पोइ पीपी क़यादत न ताज़त कई न वरी का मदद कई। उन चयो त पीटीआई वारनि असांजे वाक़े जे ख़िलाफ़ तहरीक अल्तवा क़ौमी असेंबली में पेश कई पर बिलावल भुट्टो क़ौमी असेंबली मां ग़ाइब थी वियो। हुन चयो त पीपीएमपी सरदार चांडियो मनगढ़त कहाणियूं ठाहे इल्ज़ाम तराशी करे रहियो आहे। हुन चयो त पीटीआई वारनि मूंखे क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे मख़सूस सीट जी आछ कई हुई पर मूं इनकार करे छॾियो। हुन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे ख़ुदा ते यकीन आहे त अदालतूं असां सां इंसाफ़ कंदियूं।